टंडुजान मोहम्मद टाउन कमेटी टंडुजान मोहम्मद जे माहवार मंथली मीटिंग टाउन कमेटी जी चेयरमैन काजी नूर मोहम्मद साद ऐं वाइस चेयरमैन शहजाद हुसैन आरई टाउन ऑफिसर आफ्ताब शेख जी सदारत हेठि मुनक़द थी, जंहिंमें सभिनी टाउन काउंसिल मेंबरनि वॾी अंग में शिरकत कई। मीटिंग जो बाक़ाइदा आगाज़ तिलावत कलाम पाक सां थियो। इन दौरान शहर अंदरि सफ़ाई सुथराई, स्ट्रीट लाइटिंग जी मरम्मत, बहिराड़ी जे वार्डनि ऐं साफ़ पाणी जे फ़राहमी ऐं निकाल जा मसला ऐं जारी तरक़ियाती कमनि जी रफ़्तार ऐं शहर में इंक्रोचमेंट जे हवाले सां शहरियुनि खे अपील कई वई आहे। इन खां अलावा ॿियनि मसइलनि ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इजलास दौरान मेंबरनि पंहिंजे तजवीज़नि सां आगाह कयो ऐं शहरियुनि खे बहितर सहूलियतूं फ़राहम करण लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते पिणु बहस मुबाहिसो कयो। चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद साद चयो त शहर में हलंदड़ तरक़ियाती कम शफ़ाफ़ तरीक़े सां मुकमल कराए वञनि, अवामी सहूलियतुनि खे अवलियत ॾिनी वञे। आख़िर में इंतज़ामी कम खे वधीक मुअसर बणाइण लाइ अवामी मसइलनि खे तकिड़े हल लाइ गॾियल हिकमत अमली ते इतफ़ाक़ कयो वियो। जॾहिं त इन मौक़े ते वापडा अमले जा उहिदेदार पिणु शरीक थिया, जिन में SDO जे प्रकाश नंदलाल, जॾहिं त टाउन काउंसिल जे मेंबर समेत काज़ी करमल्ला साद, काज़ी रज़ा मोहम्मद साद, वॾेरो लियाक़त रही ॿियनि शिरकत कई।